फोग फ़क़ीर चङो थियो जो अची वञे। हाणे हीअं कर सॼे ॻोठ खे ॿुध कर त सुभाणे शाम जो हिते अचनि। बचलो हा न बाबा ॿियो त मिड़े ख़ैर आहे न। भला राज खे छो पिया सॾायो? बाबा फोग फ़क़ीर राज खे मां न पियो सॾायां। पोइ पणारो इहो उर्स आहे न, उन भूरल वारनि खां न्याणीअ जी छिक कराई आहे। इन करे चवां पियो त राज खे गॾु कयूं। वाह 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 वाह, माना त हिन छमाईअ में भत जी वरी ॿी संबत आहे। पर तव्हां ॿुधो बचल कान, इहो अधो उर्स पाण वारो इहो विहां विहां कंदो, माण्हुनि खे को भत जो घरो खाराईंदो या न्याणियुनि साणियुनि खे हथ धोराए ॻाल्हि खे कंदो हेॾे होॾे। इहा का ॻाल्हि थो करीं फोग फ़क़ीर? बाबा उर्स पहिरियों विहां थो करे, पहिरियों पुट थो पढ़ाए, रुगो राज खे गॾु त थियो ॾे। ख़ैर सां न्याणीअ ते लटो पए, मंगणो विहाम जहिड़ो ॾिसंदे विहाम जहिड़ो। बचल खान बाबा असां फ़क़ीरनि जो ॿियो कहिड़ो कमु? असीं त दम दम ते पिया था दुआऊं घुरूं त राज वारनि जूं उमेदूं असां पुॼाए। बाबा फोग फ़क़ीर शादियूं ॻोठ में थियनि या न थियनि, पर यार तो जिस तरह सां बचल खान त वेठो आहे न। बाबा हूअं बि तव्हांजा असां ते वड़ आहिनि ऐं वरी मथां राज बि वड़ो कोन्हे जंहिंजे तरह ते न वॾो का वॼाए दोल के ठक ठक कईसूं त ॿिनि वेलनि जो नो पाण खे बि मिली पवंदो। फोग फ़क़ीर यार रब जा लख एहसान, भली पाणी हिन दफ़े थोरो देर सां आयो आहे, पर फ़सुलु भलो थियो थी ॾाढो। बाबा तेरनि में तोखे साल जो न ॾेई छॾिबो, साल जो वञी ऐश कजाए। तुंहिंजा वॾा कुर्ब बचल कान। मां आहियां 3 रातिनि जो जाॻियल, राति सुम्ही वञी तो आराम कयां, बसि सुबुह मर्दाना जो उथी ऐं वञी तो सॼे राज खे सॾ ॾियां। ठीकु आहे, तूं भली हल आराम कर हली, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾे, उर्स खां अॻु भूरल जे पुट जो विहांउ अथई। ऐं हा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, हिन दफ़े हिन खुदन वारनि खे न चइजां, हर भरू था बुख पिना आहिनि ऐं वरी वाॼे मेड़ो मज़ो बि कोन था कनि यार। हाज़ुर बाबा हाज़ुर, वञी थो को ॿियो जोड़ ॻोल्हियां, यारो बरो को जोड़ हथ न आयो त कयां थो पंहिंजे पुटनि खे तयारु। हाल भला जो आखिरी पानी में ॾिनो फ़सुल खे। तव्हां टई तयारी कयो, सरदार ॾांहुं हलणो आहे। रेस ख़ैर त आहे, सरदार साईं जो ओचितो तयारी कई अथव। अड़े कल्ह तव्हां ॾातूअ जो ॻाल्हाइण कोन ॿुधो? रेस इहो त ॿुधोसीं, पर तव्हां सरदार साईं खे इन मामले में छो था आणियो? तव्हांखे इहा का बि ख़बर न आहे त इन बचल ऐं मुंहिंजो जहिड़ो किथे वञी दंग कंदो। रुगो इहा ॻाल्हि सरदार साईं जे कननि ताईं पहुचाइणी आहे। पोइ इहो बचल पाण बेवस बणिजी वेंदो। रेस इहा ॻाल्हि त तव्हां फ़ोन ते सरदार साहब सां करे सघो था, हलण जी कहिड़ी ज़रूरत आहे? ॼट उहा ॼटनि वारी ॻाल्हि। अड़े सरदार साईं को लंडन में थो रहे छा? ॿियो त राज वारो आहे, वञी सरदार सां मुंहं ते ॻाल्हाईंदुसि। भले हलो रेस, असांजो मरण ॼण तव्हां सां आहे। अड़े मूंसां गॾु रहंदो त तकड़ी तरक़ी कंदो, इन जे करे त तव्हांखे सरदार ॾांहुं वठी थो हलां, त जीअं सरदार खे ॿुधाए सघो त इन बचल इलेक्शन में सरदार साईं जी कीअं कीअं मुखालफ़त कई। रेस इहा ॻाल्हि आहे त पोइ असां बि तव्हां सां गॾु हलंदासीं। राणा वञ, वञी ड्राइवर खे चयो त गाॾी तयारु करे।